अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू और बाबा आला किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुलो मसरूर शाद आबाद पार नंबर 11। रिवायत आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 5 साल हज़रत हलीमा सईदा जिन खे खीर पियारियो हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन सां गॾु जॾहिं हुज़ूर करम जिन जे 9 साल उमिरि हुई त शाम जे तरफ़ रवाना थिया। के चवंदा आहिनि त 12 साल हुआ। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं जनाब हज़रत खदीजा जिन जे तरफ़ वापार शाम विया हुआ त 25 साल उमिरि जा हुआ। हुज़ूर करीम अकरम जिन मबूस थिया त इब्तिदा में जनाब हज़रत खदीजा अलैहिस्सलाम जिन ईमान आंदो। सूरत जी आयत नंबर 29 ख़ुदा जंहिंखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि फ़रमाए थो उन जे हथियात में पुठियां फ़रिश्ता मुक़ररु कंदो आहे, अॻियां पुठियां फ़रिश्ता मुक़ररु कंदो आहे। हज़रत हलीमा ज़ुहब खां रिवायत आहे जंहिंजो नालो सदाला बिन हारिस हुयो। इहो कबीलो मौज़ूद मां हुयो ऐं हलीमा हारिस बिन अब्दुल उज़्ज़ा जी हलीमा जी घरवारी हुई। हज़रत हलीमा चयो जंहिं साल हज़रत जी विलादत थी असांजे शहर में ख़ुशकुसाली ऐं कहत जो दौर हुयो। बनी सैद बिन बकर जे औरतुनि सां हिकु जमात सां गॾु मके आई हुअसि। उन करे त असीं औरतूं ॿारनि खे खीर पीआरण लाइ खीर पीआरण लाइ वठी वञूं। हिकु मर्दा खच गॾ ते सुवारु हुयसि जेको आहिस्ता आहिस्ता हलंदो हुयो ऐं मूं वटि हिकु उछणी ॾाची बि हूंदी हुई पर उन में हिकु कतिरो खीर कोन हूंदो हो। मुंहिंजी गोद में कच्छ ते हिकु छोकिरो हुयो जंहिंजे लाइ एतिरो खीर कोन हुयो जो इहो शिकम सेर करे पीए पेट भरे। खीर पी बुख जे करे उनखे निंड कोन ईंदी हुई। जॾहिं औरतूं मके पहुतियूं त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खीर पीआरण लाइ कंहिं बि कोन पसंदि कयो। उन लाइ त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन यतीम हुआ ऐं उन जे सरपरस्तुनि जे माली ज़र जी एतिरी उमेदु कोन हुई। मूंखे को ॿियो ॿारु कोन मिलियो त आऊं हज़रत अब्दुल मुतलिब जिन वटि आयुसि ऐं उन यतीम खे मूं हासिलु कयो। जॾहिं मूं पंहिंजे गोद में कच्छ में वरितो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुंहिंजे तरफ़ ॾिठो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अखियुनि मां हिकु नूर साटियो थियो। हज़रत हलीमा फरमायो मुंहिंजे साए पासे जे पस्तान बुबन जी तरफ़ खीर पीअण जी रोहबत कई। कुझु देरि खीर पीअंदो रहियो लेकिन पर ॾाए पासे जे पस्तान बुबे जे तरफ़ तवजो कोन कई। अहिड़ी तरह मुंहिंजे पुट जे लाइ उन में खीर छॾे ॾिनो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बरकत सां मुंहिंजे ॿिन्ही पस्तान बुबन खीर भरिजी पुर थी वियो। उन लाइ काफ़ी थी वेंदो हुयो। जॾहिं आऊं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजे मुड़ुस वटि खणी आयसि त उन उछणीअ ॾाचीअ जो खीर एतिरे क़दुरु त जारी थियो जो असांजे ऐं असांजे ॿारनि लाइ काफ़ी थी वेंदो हुयो। इहो ॾिसी मुंहिंजे मुड़ुस चयो इहो मुबारक फर्ज़ंद मूंखे मिलियो आहे जंहिंजी बरकतुनि सां नेमतुनि जो मुंहुं असांजे तरफ़ कयो आहे।